नाज़रीन, उस्मान शाह जा मुख़्तलिफ़ रोड ज़बून हाली जो शिकार आहिनि, जंहिं सबब इलाइक़े वासी तोड़ी ट्रांसपोर्ट तबको सख़्त परेशान आहे। इन हवाले से पेश आहे सनाउल्लाह थेबो जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, इन वक्त असां मौजूद आहियूं उस्मान शाह मुख़्तलिफ़ रोडन ते जेके गुज़िरियल 20 सालन खां का बि मरम्मत न थी आहे। अचो त हिते ॻोठाणनि खां चवण जी कोशिशि कयूं त हुननि जो वधीक छा चवनि। रोड रस्तनि जी हालत आहे, हितां खां निकर मनू खान ताईं त 3 कलाक मनू खान ताईं लॻियो वञनि असांखे रसण में ग़रीबनि खे जंहिंखे चऊं था वॾेरनि खे, वॾेरा असांजो ॻाल्हि मञनि कोन। वोट वठण लाइ सभु को तयारु आहे हिते, वोट ॾियो बसि। वोट जेको हली मली आयोसीं तब्दीली आणींदासीं। तब्दीली त ठहियो, रस्तो ई कोन था ठाहियो ॾिन, ही छा तब्दीली आणींदा? ही तब्दीली खणी ईंदा, चवनि पिया न असीं तब्दीली आणींदासीं। छा तब्दीली आंदी अथनि? पहिरीं शाखे जो मोरी त ठाराए ॾियनि, ॾियो वोट त वठनि था, रस्तो कोन था ठाहियो ॾियनि। हितां खां हे शाखे जो रोड वञी ॾिसो उड़ी खां निकिरे थो, जेको भॻो पियो आहे प्यारो लुंड मां निकिरे थो, वञे थो ख्वाजा ताईं वञी रोड जी हालत ॾिसो, केतिरी हालत है रोड जी। बीमारी सीमारी आधी माधी मानू किॾा निकरे, रोड आहिनि कोन। कि यार हमारे को जो है ना बहुत परेशानी है। रोड हमारा जो है ना बहुत ही गंदा हुआ है, बहुत टूटा हुआ है, पत्थर निकले हुए हैं, ठीक है। और ये रोड जो है ना बहुत बिराड़ी इधर से माना कि गुजरती है, बहुत बिराड़ियों के रोड लगता है, बड़ी परेशानी है। एमरजेंसी हो जाए, अस्पताल में जाने का मसला, ठीक है, कोई रात को आने जाने का मसला, ठीक है। कई बिराड़ियों के रोड लगता है, तकरीबन इसमें बिराड़ी आ जाती है, प्यारा लुंड, झंडो मरी, ठीक है, दासोड़ी और गोठाली से राजपूत, आला रखो पठान, ठीक है। तो इसमें खान थेबे की गोट, माना कि इसमें बहुत बिराड़ियाँ लगती है। तो मेहरबानी करके हमारे को रोड की जो है ना सहूलत मिलनी चाहिए। सालों से इधर ना कोई आता है, ना मरम्मत होती है, ना रोड बनता है। हम बड़े परेशान हैं। परेशानी है, 3-4 गोठ लगते हैं इधर, रोड सारा टूटा हुआ है, हम बहुत परेशान है। रोड उठा के लेके आते हैं, 3-4 गांव लगते हैं इधर, चाय वगैरह लगता है। तो ये क्या करें, अभी परेशान है बहुत इस वजह से, सारा रोड टूटा हुआ है। रास्ता यार ॾाढा ख़राब आहिनि, तक़रीबन हितां खां माना आहे 7-8 किलोमीटर वधि में वधि, पर घटि में घटि अधु कलाक मथे टाइम लॻियो वञे। ऐं ग़रीब वेचारा माण्हू छा कनि? इलाही त वेचारा रिश्के में वेंदा आहिनि, पोइ इलाही महांगियूं त रस्ते में डिलीवरियूं थी वेंदियूं आहिनि, ठीकु आहे। ऐं हर कंहिं वटि त कार न आहे, हर माण्हू ग़रीब आहे, तक़रीबन ग़रीब